बेढाणी में जमायत इस्लामी पारां बरसात मुतासिर 100 खानदाननि में राशन तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते जमायत इस्लामी जे अॻवाननि हाफ़िज़ नसरुल्लाह हबीबुल्ला अफ़ज़ल अता कलवड़ ॿुधायो त पाक तुर्क दोस्ती जो तुर्क हुकूमत पारां आला मिसाल क़ाइमु कयो वियो आहे, जे हिन ॾुखे वक़्त में पंहिंजे भाइरनि खे अकेलो नाहे छॾियो। जिते हुकूमत मुतासिरनि वटि नाहे पहुती, उते तुर्क भाइर असांजे माण्हुनि जी मदद लाइ पहुची रहिया आहिनि। तुर्क हुकूमत पारां मिलियल राशन जमायत इस्लामी जा कारकुन हर उन जॻह ते पहुचाए मुतासिरनि जी मदद कंदा ऐं खाद खोराक पिणु तक़सीम कंदा। उन्हनि फलाही इदारनि समेत NGOs खे बि हिन ॾुखे वक़्त में मुतासिर माण्हुनि जी मदद करण जी अपील पिणु कई आहे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।